वालेकुम दोस्तों, आउं हींअर मौजूद आहियां बाबूसर खां 15-16 किलोमीटर उते लालूसर सॾिजे थो स्टॉप। हे जबल चो तरफ़ जबलनि जो घेरो आहे, बर्फ़बारी पए पई, सनी सनी मौसम तमामु ख़ुशगवार आहे। हितां ॾिसी सघो था त टूरिस्ट जेके आहिनि पूरे पाकिस्तान पूरे दुनिया मां हिते आयल आहिनि, जेके इंजॉय कनि पिया, कुदरती हसीन नज़ारनि जो मज़ो माणनि पिया। तव्हांखे ॾेखारींदो हलां त हीउ जेको आहे सो कुदरती पाणी जी हिकिड़ी ढंढ आहे, जंहिंजो पाणी जेको आहे सो तमामु नीरो आहे, फिरोज़ी कलर जो आहे ऐं कुदरत जा ई हसीन नज़ारा आहिनि। दुनिया हिते आयल आहे, असां बि इलाही मंदर तव्हांखे ॾेखारियूं पिया। तव्हांखे बि ॾिसी शौक़ु पैदा थिए, तव्हां बि कुदरत जा हसीन नज़ारा ॾिसण जे लाइ पाकिस्तान जो टूर कयो। नाज़रीन, ख़ूबसूरत मंज़र लालूसर जा, चो तरफ़ झुड़ आहे, मौसम तमामु प्यारी आहे। सर्दी लॻे पई असांखे, तमामु शींहुं लॻी रहियो आहे, पर मजबूरनि जो असां वास्कोटी वग़ैरह कोन खणी आयासीं। तव्हां ॾिसो था मुंहिंजे पोयां जेके जबल आहिनि उन मथां बर्फ़ आहे। हीउ तमामु बहितरीनु ढंढ जो नज़ारो आहे, हिन जो पाणी जेको आहे सो नीरे कलर ते आहे।